अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु अपडेट तव्हांखे ॾींदासीं ड्रामा सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। ॾाढो फ़नी किरदार सां भरपूर आहे, मश्करी कॉमेडी मज़ाया बहितरीन ड्रामो आहे। हीउ हिकु सोप सीरियल आहे। इन में वॾे वॾे अदाकारनि पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारिया आहिनि, जंहिंमें मामा लालू यानी अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू, उन सां गॾोगॾु जेको आहे दोस्तो हाजन तीवणो यानी सजावल ख़ान, ऐं डायरेक्शन मामा लालू जी आहे। बहितरीनु ड्रामो आहे, सुठी कॉमेडी हिन कई आहे। उन सां गॾोगॾु दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एस भट्टी बि हिन ड्रामे में मौजूदु आहे। एस भट्टी बि सुठो किरदारु कयो आहे, ऐं एस भट्टी सां गॾु शबाना बि सुठो किरदारु कयो आहे। ऐं दोस्तो उन सां गॾु कीरो बुरड़ो बि बहितरीनु किरदारु फ़नी कयो आहे। मवाली साहब ऐं कीरो बुरड़ो गॾिजी करे सुठो किरदारु अदा कयो आहे हिन ड्रामे में। ऐं हीउ ड्रामो खिलाइण जे हिसाब सां, तव्हांखे हसाइण जे हिसाब सां बहितरीनु ड्रामो आहे ऐं सुठी अक्कासी पियो करे। दोस्तो हिन ड्रामे खे अचण में थोरो वक़्तु लॻंदो, शूट थी चुको आहे ऐं एडिट बि थी चुको आहे। बसि थोरो वक़्तु तमामु जल्द तव्हां असांजे साम्हूं ही हाजन तीवणे जो बहितरीनु ड्रामो यानी सजावल ख़ान जो काफ़ी ॾींहंनि खां वठी इन जेको ड्रामो साम्हूं न आयो हुयो, हीउ अचण वारो आहे। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।